पीपल्स पार्टी ठटे जे अॻवाननि चयो आहे त क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकु अज़ीम किरदार जो नालो आहे जंहिं मुल्क खे एटमी ताक़त बणायो, जंहिं मुल्क में स्टील मिल समेत सवे कारखाना लॻाए लखे माण्हुनि खे रोज़गार सां लॻायो। पीपी ज़िले ठटो जे सदर सादिक अली मेमर, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ अहमद कुरैशी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी महमूद आलम शाह बुखारी, नायब सदर आफ्ताब आलम सुमरो प्रेस बयान जारी कयो आहे। अॻवाननि चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क जी अवाम खे शऊर ॾिनो, मुल्क समेत इस्लामी मुल्क जे दिफ़ा लाइ हर फॉरम ते आवाज़ उथारियो। शहीद भुट्टो हिकु अज़ीम किरदार जो नालो आहे जंहिं जो नालो क़यामत ताईं ज़िंदा रहंदो। हुननि चयो त क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शहीद कंदड़ जो अॼु किथे नालो बि नज़र नथो अचे। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ख़िलाफ़ नाक़ाबिले बर्दाश्त लफ़्ज़ इस्तेमालु कंदड़ ऐं तब्दीली जो खोखलो नारो हणंदड़ MNA आलमगीर जी का बि ज़ाती हैसियत नाहे। हुननि चयो त आलमगीर पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾिए। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा सिपाही उथिया त पोइ तव्हांखे लिकण जी जाइ बि न मिलंदी।